शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सदो एहतराम स्टेज ते मौजूद उलमाए किराम ए पिंडाल में मौजूद हाज़रीन जमात, मेराज मुस्तफ़ा जे उन्वान सां गोठ मरहूम हाजी अब्दुर रहमान जे हिन गोठ में ही अजीम शान कॉन्फ्रेंस मुनक़िद थी आ। साईं अब्दुल वहाब साहब जे हुकुम जी तामील कंदे ऐं साईं मोहम्मद हुज़ैफ़ा जेके हज़रत साईं जन जा फर्जंद अर्जुमंद आहिनि हाज़िरी थी आ। अल्लाह पाक समूरन जो अचण वेहण क़बूल फरमाए। हिन इलाके जी हिन यूसीअ जी जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि जी खुश नसीबी आ जो अज तवां जे हिन इलाके में ऐं हिन गोठ में सूबे जी क़यादत अल्हम्दुलिल्लाह अची रही आ। अबा ख़ैर त आहे न छा भला क़यामत आ छा? अञा जलसो बचे हाणे जंगा वठेसि यार हे भी पुलिस के मारे आए भली गाल पर कुछ मचे के 2 मिनट बेचारा फकीर वे ने अल्लाह खैर करे को गिरो बिहणी आया ने ला निराने मुआ गुरु अजीजो असल हिन उलमा इकराम जी मेहनत जिदोजहद जेका हिन माल हले पई तहरीक जी हालत आहे हिन अवाम जे लाइ गरीबन मिस्कीनन मजदूरन हारन जेको गरीब तबको आहे उन जे फायदे में आहे। अकुलमंद ऐं समझदार दोस्त इन शइ खे महसूस कनि पिया जेकॾहिं इहे आलिम भी न उथनि हा इहे बुज़ुर्ग भी पंहिंजा मुसल्ला मस्जिदियूं हुजरा मदरसा पंहिंजो खानकाहूं न छॾिना त अॼु हीअ पोज़ीशन न हुजे हा जेके पिंडाल जलसा इश्तिहार आलिम इहो तव्हां असांजे लाइ जेको रस्तो हमवार कयो इहो उलमा इकराम कयो पंहिंजे दिल ते हथ हणो। उहे पार्टियूं उहे ताक़तूं जन वटे हुकूमतूं रहियूं इक़्तिदार रहियो पर उन्हनि जे ज़ुबान मां को जुमिलो भी न पियो निकिरे। मौलाना फज़लुर रहमान जी हिम्मत ऐं जुर्रियत जंहिं लॉकडाउन जा भी बेड़ा बोड़े छॾिया
जलसे में जलसो रखी करे सुम्यल जेके घर होया उहे भी बाहर निकरी पिया जेके गालाए न पिया सगन उहे भी 2 मिनट गालाए न पिया अज तवी अहद कयो तसी साथो आलमन जो दींदास नारे तकबीर जमीयत उलमाए इस्लाम कायदे मिल्लत इस्लामी हज़रत मौलाना फजल रहमान अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ईमान वारो डिजो अल्लाह का वकूनू मअस्सादिकीन उन मानुन सा वेहो उन जमायत सा वेहो उन आलमन सा वेहो जन वट सच भी आ जन वट हक भी आ जन जे दिल में खौफ एक रब जी जात जो आ न के दुनिया जी ताकत खां पिया डिजने न के दुनिया जे लठ कई दुनिया जी हथियार खां पिया डिजने ये समूरा हथियार ये समूरा सामान जो रब जी ताकत जे अॻियों मशर जी हैसियत भी नथा रखनि असांजो अक़ीदो ईमान आ त जेको ॾींहुं क़ब्र में हूंदो उहो ॿाहिरि न हूंदो जेको ॾींहुं ॿाहिरि आ उहो क़ब्र में न हूंदो छो त मौत हयातीअ जो मालिक समूरा जो हिकिड़ो अल्लाह आ कुर्सियूं त कुझु न आहिनि असांजे बुज़ुर्गनि जे साम्हूं जेकर कुर्सियुनि खे कुझु सम्झ ना त हिन महिल जेके असांजे बुज़ुर्गनि खे आफ़रूं थियूं त हिन महिल किथे हुजनि हा पर उलमाए हक़ उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम के सलाम आहे जेके न दुनिया माल ऐं कुर्सियुनि खे कामियत न ॾींदा आहिनि असांखे खपे हिन क़ुरान जी इज़त चओ समूरा हिननि जेके स्कूल बंदि कया त कॉलेज यूनिवर्सिटियूं हरू भरू बंदि न कयूं इन जो मनसूबो मदरसा बंद करण पर हिनन के कई माहिर चयो त अॻे में तव्हां पंहिंजे पाण खे बंदि कयो त जीअं जवाज़ पैदा थिए रस्तो हमवार थिए बाबा स्कूल ही बंदि आहिनि बाक़ी मदरसा छो खुलनि पर असांजा आलिम तव्हांजे पीउ मरी वियल क़ब्र वारे खे बि सुञाणनि था त तव्हांजा ॾंद ॾेखारण वारा कहिड़ा आहिनि ऐं खिलण वारा कहिड़ा आहिनि खाइण वारा कहिड़ा आहिनि तव्हां वॾो मनसूबो कयो पर उलमा तव्हांजे मनसूबे के पादर जे नोक सां ठुकराए छॾियो ये तबलीग वारा जेके घुमनि ईंदा इन्हनि ते बि जमीयत उलमा इस्लाम जो थोरो आहे न त तव्हांखे त हे चवनि पिया त हिननि में त किरोना आई आहे हिननि खे त बंदि कयो सफ़ा मौलाना उथी पिया राशिद महमूद प्रेस कॉन्फ्रेंस कई पर दुख थियो आहे जो जमीयत तबलीग वारा कुछ सफ़ा सूफ़ी जेके आहिनि असली लाहूती जंहिंखे चइजे न हेॾां जा न उहे मौलवी सियासत में छो निकिता आहिनि मस्जिदूं शहीद पियूं थियनि अचो आहे न आम न हे असां पाण ख़ुदि तबलीग वारा आहियूं हे जेके हिन में पलनि था मर्कज़नि में जीअं उज़ईअ जा ढोर पलनि हिकिड़ो बि न आयो सखर में मां दावा सां थो चवां हिकिड़ो भी ना आयो मस्जिदूं तव्हीं था चओ त 24 कलाक खुलियल हुजनि शहीद पिणु थियनि त छो न आयो असां समूरनि खे अर्ज़ु था कयूं त तव्हांजी बका इन में आहे त तव्हां उलमा जो साथ ॾियो न त तव्हांजो हिन महिल ये बांका ये लाउड स्पीकर हे जलसा तव्हांजी हिकु शइ बि न हले हा जेको हे खणी आयो ठीक हो न उनखे मौलाना फज़ल रहमान पहिरें ॾींहुं निड़ीअ ते लत ॾिनी अथसि अञा न कटी अथसि जैसे साहु न निकिरेसि हा ख़ुदा जो कसम निकिरी वियो अथसि बसि खोखलो आहे हाणे जेका तयारी हले थी न ईअं सम्झो त इंशाअल्लाह रोड ते ई हूंदो त हमरा वियो हाँ न थकिजण वारा हूं थकिजे उहो जंहिंखे पराव माल हुजे न बंदि थी वेंदो त थकिजी पवंदो असां पंहिंजे पेरनि ते हाणे फ़ैसिलो थी वियो आहे रुकननि फी रुकन ते ख़र्ची रखिजी वई आहे दुआ जी मिठाई उहा जमा थींदी गाॾियूं पंहिंजियूं हूंदियूं अहिड़ी जमायत मुल्क में हीअ हिकिड़ी जमायत अल्लाह सही न जमायत खे इंशाअल्लाह सोभ ॾिनी आहे ऐं चओ सोभ मिलंदी
मुसलमानों जिम्मेदारी आ तवाजी दीन बिन हिस्सन में आ सिर्फ हिकड़ो हिस्सो नाए फरमाए कुंतुम खैर उम्मतिल उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर बीजाते फरमाए वलतकुम मिनकुम उम्मतुन यदूना इलल खैर व यअमुरून बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर भली फज़ाइल भी बुधाए अमाल भी बुधाए पर मुनकरात जेके बुरायूं बेहयायूं हिन उन्हनि को भी रोकणो आलमन जी जिम्मेदारी आ। यो तो पाण बुधाईंदासीं त हिकिड़ी नमाज जमायत सां पढ़ो त 27 नमाज़नि जो सवाब अञा सुन्नत सां डंदण वधण हणो त अञा सवाब मथे जलसे में हेतिरो ॾींदव त हेतिरो फ़ाइदो आ गॾु हलंदव असां सां हंधु खणी त हेतिरो फ़ाइदो आ अञा मस्जिद में सफ़ा ड्रही पओ जी कमंद जी टाली सांगिन में ड्रही पए पोइ ज़ाल ॼाणे ॿार ॼाणनि वञी पाण बसर वठनि पाण टमाटा वठनि तूं मस्जिद में ईअं खा ॼण कुंवार वनवाह में थी खाए सुभान अल्लाह ये शयूं त हर कोई ॿुधाए थो हे बि ॿुधाए न त ज़िना करणु केॾो ॾोह आहे मौसीक़ी वॼाइणो केॾो ॾोह आहे बीठड़ खाइणु केॾो वॾो ॾोह आहे नबी साईं जे गुस्ताखनि खे जेल में छॾणु इहो केतिरो ॾोह आहे निसाबे तालीम में नबी साईं साहब जा सबक कटणु इहो केॾो ॾोह आहे इहो केरु ॻाल्हाईंदो होटलनि वारा ॻाल्हाईंदा छा चओ समूरा वॾेरा त अॻे ई विकामियल आहिनि हाणे ॾिसनि था त हवा जो रुख काॾे आहे कुड़मी अॻे छॼ ॾींदा हुआ थ्रेशर त हाणे आया कणकनि जा सारियुनि जा छाज ॾींदा हुआ पोइ बीहंदा हुआ त हवा जो रुख हेॾे आहे त छॼ जो मुंहुं बि हे वॾेरा अथनि कुल अलीवाण जे पिड़ीअ जो माल विकाऊ जेकॾहिं ॾिसंदा त फिज़ा बिलाल ॾिया त ठकाव कंदा ओॾे फिज़ा नवाज़ ॾिया त वरी जे आयो इमरान नऊं त वरी वठां इहे ई इन्हनि खे दुल गिचनि में वॾेरनि खे वरी इमरान हाणे सभिनी बदिरायो अथनि पटको भोसकीअ जो हा अहिड़ो जो लहंदो न न हीअ उहा जमायत न आहे त हेॾे उभरंदड़ सिज जो सजदो हिते ॻाल्हि हिकिड़ी आहे जंहिं ते ॼमिया बीठा आहियूं त असांखे हिन मुल्क में क़ुरान सुन्नत मदरसनि मस्जिदनि ऐं हिन दीन जी चौकीदारी करणी आहे ऐं थी चुकी आहे आलमन निभाई आहे हाणे जेकॾहिं को नथो मञे ऐं कोई चवे थो ज़िद में जी हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि बसि नाहे मञणो त तूं ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्च ते असां तुंहिंजे करे कोन कयो आहे असांखे रब ॾिसे थो पियो अल्हम्दुलिल्लाह कल राशिद साहब जे टोजूं भेण जी शादी ही डॉक्टर साहब शहीद जे न्याणी जी तभी निकरी आयो खत्म नबूवत रैली में खैरपुर में अची पहुतो साईं अब्दुल समद एतरो पोढ़ो अलील तबीयत में उन भी क़यादत कई इहो थी असांजे उलमा जो मकाम आहे ना कम ना है मेहमान आयल हुजन मां खुद बुधाइण वारो ऐं मां पाण ॿार हुजां पर मसइलो अहिड़ो हो न हर तबके जा माण्हू रैली में आया ऐं उन्हनि तावन कयो जेगियूं चाढ़ियूं पाणी जूं बोतलां घुरायूं ईमान जो नारो लगी वियो ऐं इहे रैलियूं ज़िलनि में तालकनि में मुल्क में निकिरंदियूं हिक रैली ख़त्म नबूवत इसराइल मुर्दाबाद कराची में निकिती जंहिंमें बैतुल मुक़द्दस जे इमाम भी तकरीर करे मौलाना के दुआऊं कयूं त रब तुझे उम्र में बरकत करे जो दफन थियल सुम्हियल मुसलमाननि खे तव्हां जाॻायो मौलाना कुछ अखियूं खोलियो असी वडेरन सरदारन खानन के चौंदा अखियूं खोलियो मुर्दार थी न मरो चांवर गिरो मानी लप खीर जो ढुक तवा जो ओता कंदे बदल कुतन के भी खुदा दे दो तवा के भी दींदो भाड़ जा तरा न थियो साथ जो आलमन जो हालत इहा इहा है रोड जेके हन सागाई हन कि न कुछ ठया है चढ़ो हिंगोरे को काजी वाडे पासीरियूं भजंदई हिन रोड सां अचु गुर्दा बार लंजारी और दोदले वारो वञ त पितो होॾे त आंड्रा होॾे
वरी अचु हेॾो सिधो बाईजी चौक खां हे अंदरियूं रोड त तारा हीअं त मथो हीअं ई हराम खोर बीमार थो रही अस्पतालनि में पैसा खाई आहे तव्हांजा ठहियो आहे हिकिड़ो रोड किरोना पैसा खाई वई शर्म तुम्हें आती नहीं मगर समुंड में बुडी मरो आ ता सिंध असेंबली वारो सिंध को वोट वठण वारो जो तवा सजे सूबे के तबाह करे छॾियो आहे सजे जिले में घुमो तो काथे का सड़क को रोड ठहियल हुजे हेॾे के ट्रालियूं भॼन जूं सरायूं बीठा व्हील कम धुत पियो आहे कणक हुत पई आहे इहो सभु कुझु रस्तनि जे ख़राब हुजण जो नतीजो आहे ऐं अॼु बि न ठाराईंदा न सुभाणे तव्हां वोटनि में उथी करे न हिननि खे थोरो सन्नू ॾेखारियो तारो अखे हा बाबा पोइ ख़बर पवंदी तव्हां मुसजाग दुख इहो आहे असांखे साईं कासमी चवंदा त असांजे ग़रीबनि जो बि हाल इहो आहे जो 12 ई महीना पंहिंजो मोचड़नि में वरी जो उहे ॾींहं ईंदा त केक पीस ऐं पारू थी चाहे ऐं रखियल मानी ऐं बोड़ ते सूज़कियुनि जे छतनि ते तड़ी अहिड़ा नारा हणंदा ॼण वॾा ई खदड़ा आहिनि हलो मां पंज सूज़कियूं भरे हलो साहब थो अचे चरी क़ौम खे ख़ुदा हिदायत ॾे आमीन त चओ अॼु जे हिन जलसे में कुरान जे वाइज़ में तव्हां खे पैगाम ऐं न्यापो पिया ॾियूं त सजण सुञाणो हाणे घर ठहनि था न अबा मुल्क ठहे थो न हा छा ठाहींदा जॾहिं तव्हांजो ठहियल अस्पतालूं तबाह स्कूलनि में उस्ताद कोन्हनि तव्हां हे घर ठाहे छा ठाहींदव कुझु न ठाहींदा ऐं इन किरेननि जा ठीका वरी तव्हांजे मिंबरनि जा अथव मथों नालो हुन हुकूमत जो आहे हित ठीका ड्राइण जा हितों जा माण्हू अथव भला तव्हां न खणो ठीको त असां न ॾींदासीं पुलिस टेक में हितों जी आहे या इस्लामाबाद जी आहे तव्हांखे अखियुनि में सुरमू विझंदा असां वॾो वसु कयो आहे तव्हां वसु कयो आहे त तव्हांजा ठहियल बंगला सरकारी हदनि में ठहिया पिया आहिनि ग़रीबनि जा झुगा छो था ठहनि मालूम जो त दाल में हा हे बदल आहिनि सभु जुट आहिनि अल्लाह से तव्हां असांखे आलमनि सां रहाए ऐं आलमनि जी जमायत हीअ जमियत उलमा इस्लाम थी वरी कहिड़ा ॿिया फ़क़ीर बि निकिता थी ॾेयूं वञा सनू हाले जी शरीफ़ दरगाह आहे ॿेर शरीफ़ पर सौदो कोन्हे दुख थो थिए अलाए कीअं के पोड़ा बुज़ुर्ग असांजा हाणे पछाड़ीअ में हेॾे होॾे था थींदा वञनि सच बुधायो सिंध में सजे हिन बर्रे सगीर में जेकॾहिं रूहानियत मदरसा तौहीद फैलाई त असांजे हज़रत अमरोटी ऐं हज़रत सईद हमादुल्लाह हाले जी नारे तकबीर नारे तकबीर हज़रत अमरोटी हज़रत हाले जवी नारे तकबीर हाणे ये पंजाब जा बटे पीर हेरिया ने खलक गुल थी उछले अल्लाह छा था चवन मूंखे त मां त बुजुर्गनि खे मथो हयो आहे बटे ॾींहं चार त उथो वरी ये ॿी शइ थी गिचीअ में पए खुदा जो कसम आहे कोई दिल में करे भी जी बिस्मिल्लाह पर मां सिधी ॻाल्हि पियो कयां त वरी हाणे नऊं फितनूं पियो अचे तमामु वॾो साईं सईद अमन शाह साईं अब्दुल्ला शाह जो पुटु असां ॿई गॾु कंहिं जॻह ते जलसे में ॿियो त जेको मां मंज़र ॾिठो उहो त मां अञा न ॿुधाईंदुमि कॾहिं कंहिं मौक़े में हाणे साईं असां वेठासीं स्टेज सेक्रेटरी ऐलान थो करे उन बुज़ुर्ग जे लाइ त हिकिड़ो सिज नूर जो हिकिड़ी रोशनीअ जी लाट निकिती मदीने मां जेके जंहिं सॼी दुनिया खे रोशन कयो हिकिड़ी निकिती मिस्कीनपुर मां जंहिं मदीने खे रोशन कयो गलत हो जा तो जेका सजा चोर जी हुआ मुंहिंजी साईं असां गॾु वेठासीं शायदि मां सैयद ॾिनो आहे आलिम साईं उथी वेठो छिरक निकिरी आहे कि हाफ़िज़ साहब ॻाल्हि चढ़ी वई मां जो उथो न साईं हिन त असां कॾहिं न ॿुधो आहे असांजी हाले जी शरीफ़ जी दरगाह ॿेर शरीफ़ वारा साईं इहे कॾहिं बि ईंदा त प्लेटनि में गुल खणी
हाँ तो गिलमन ते हिकिड़े पीर फ़कीर खे आंदो दऊं हिकिड़े जलसे वारनि असांजा ई मुबैद ओ रस्ते खां गुल विछाए टीह हे पंहिंजो ये गिलम उन ते जुती मुबारक हज़रत साईं जी वरी प्लेटनि में गुल हीअं हीअं कंदा वरी अचनि था हाणे इन्हनि खे केरु सम्झाए तबियत ठीक अथव नी आऊं मोहब्बत प्यार जी फिजा में पियो चवां सब बुजुर्ग सालिह उन्हनि जूं जुतियूं असांजूं अखियूं पर तहां वॾी उमिरि वारा बुजुर्ग ॾिठा हिन जेके पोड़ा वेठा हो हाले जी शरीफ़ ॾिठव साईं ॿेर वारा ॾिठव हाणे बि असांजा साईं ॿेर वारा अब्दुल मुजीब साहब हिकिड़े अगरि स्टेज सेक्रेटरी चयो इज़त वारो अज़मत वारो साईं लठ मथे कई अहिड़ी मथे मणंदो मैं टीप था ॾियो मौलवियुनि खे पर हुते जेके मां लक़ब ॿुधा न मुंहिंजे वॾनि बि न ॿुधा ए छा आहे त असांजो हे दरगाहूं मज़हबी सां गॾु सियासी दरगाहूं हिननि उलमा जी सपोर्ट कई आहे दरगाहनि असांजा वॾी कुवत हाले जी शरीफ़ आहे हाणे उनखे बि उन दरगाहनि खे हेॾे होॾे करण जे लाइ ख़ल्क़ मैदान में लथी आहे असां अॼु बि कादरी तरीक़े जा आहियूं कल्ह बि हुयासीं अॼु बि असां हाले जी जा मुरीद आहियूं सुभाण बि अॼु बि असां ॿेर वारनि जा आहियूं सुभाण बि सभु आलिम असांजे लाइ अखियुनि जो सिर उन्हनि जी जुती असांजूं अखियूं पर असां हिन आलिमनि जे क़दमनि जे जुतियुनि खे वरितो आहे हेॾे होॾे लिया बिया न पाईंदासीं इहो मां हिकिड़ो हलंदे चई छॾियो अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे आमीन चओ समूरा ऐं जेको जंहिं जंहिं जो मुतक़िद आहे उनखे सम्झायो त फिज़ा खे गरम न कयो फिज़ा खे हमवार कयो पंहिंजे गादियुनि बुजुर्गनि जे लाइ अहिड़ा जुमिला न कढो अल्लाह से इन जलसनि खे क़यामत ते आबाद करे आमीन चओ कुरान दो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ऐ ईमान वारो टिजो कंहिंखो चओ समूरा दुनिया जा इंसान दुनिया जा माण्हू दुनिया जे बादशाह उन्हनि जी ताकत काई भी नाहे समूरनि ताकतनि जो मालिक चओ रब जी ज़ात फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला पाक ज़ात रब जी है शान वारी ज़ात रब जी बरकत वारी ज़ात रब जी जंहिंजे कब्ज़े में सॼी दुनिया जो मुल्क आहे हर शइ ते क़ादिर केरु आहे वॾा वॾा आलिम बुज़ुर्ग वेठा हो स्टेज ते जलसे में भी सॼी दुनिया हिन महिल अमेरिका खां थी डिॼे अरबनि खे कहिड़ी गति पई ख़ुदा जी मार पयव तेल भी अथव बिजली भी अथव सोन भी अथव गैस भी अथव पोइ बि इसराइल खे मञे करे उन जा झंडा हणी छॾियऊं इहो अमेरिका जो हिननि जे मथां रोब ऐं ताब हो जो पंहिंजी दॿ न खणी सघिया ऐं उते को मौलवी बि कोन हो उते इहे मौलवी हुया जिन चयो असां मसीत सां बदल ऐं मेराब सां मसीत असां सां ॿाहिरि अलाह भला गर्दन हुकुमरान जीअं वणे न तीअं कनि नुक़सान थियो की न कोन ऐं इसराइल अथव कुफारो नांगु अज़दह नांगु आहे जेको अरबनि जे सिर ते चढ़ियो वेठो आहे चक हणे नथो हाणे छड़ो गिड़काईंदो न हित भी कदी जो झंडो लगे हा पर मौलाना जी सियासत बसीरत के सलाम आ कोई मने भी अल्हम्दुलिल्लाह न मने भी खुश रहे असी दुआ था कयो पर मौलाना जो हिन मुल्क जे मुसलमानन ते थोरो आ हिन जा आयल झंडा जहाज में वो सब मोटी गया हाने हे छड़ो पाण छडाण में पूरो आ अरब डॉलर इन के मिलिया तो हे कम कजाए वो कम करे न सकियो हेडो कम दीन जो वधियो वधियो आ कि न कोन गालायो मां कल घोटकीअ में भी चयो त हे जेके पीर वरी ॿिया था घुमनि पिया नबी साईं मदीनू सॼो चवनि था खीसे में आ उथो न त असां सां न बि करजो पर रोड बंदि करे ख़त्म नबूअत लाइ ॿाहिरि निकिरो न छॾियो न दरगाहूं मस्त थी पिया खाई ख़ल्क़ खे ॾटो ॾेई असां पुलसरात ते हूंदासीं जन्नत जे साम्हूं बीठा हूंदासीं तव्हांखे अंदर मोकिलींदा वेंदासीं कूड़ा पहिरें नंबर जा ॾटा हेॾो मसइलो तो हले तव्हां पाण निकिरो
तभी खुद रोडन ते अचो। वाह उलमाए हक, तवां के सलाम आहे जो तवां हिन दौर में न पर अंग्रेजन जे दौर खां वठी तवां फिरके बातिल जो मुकाबलो कयो आहे। इंशाअल्लाह हलंदो जंग अण खुटा बाबा साईं मदा को ते पूरी थी वेंदी, कम पियो हलंदो। पर मदद अल्लाह जी कैसा है चो हक वारन सा थोड़ी थोड़ी तकलीफूं थोड़ी थोड़ा दुख ईंदा। अब 50 रुपये फी मानू 100 रुपये फी मानू अब जमायत जो सदा हलणो आ गाड़ी करनी है कई तकलीफ ना है। अल्लाह वडन तकलीफन को बचाए। इहो त असांजो खैर जो खैर भी आ थोड़ी कुर्बानी भी आ। तवां जे न कुर्बानी जे करे जे करे जमायत के अल्लाह से सोप फतह तो दे त इन में तवां जो हिस्सो सवाब जो दाखिला। अज मीटिंग आ जिले जी शूरा जो इजलास ओतरियों डी जैमें इस्लामाबाद जी तैयारी शुरू थी वही आ। यूनिट तालका इजो तवां जे सामू सरगर्म थींदा। तवां के मां अगवाट चयूं पे वञा उलमा जे फैसले के मञे करे सीने ते अखिन ते रखी करे हूं हूं भी न कजाए ताकि में ही चवा वरी सुभाण वरी ही किए। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अबा शादिन जा पेर कोन था भरियो हर पते में केतरी शादियूं चओ न था। असा जड़ो मुला भी मुखे भी सुबह पुटन 3 कार्ड दिखाया। एक तो सफा अंग्रेजी में लिखलो जेको असा वडा भी न पढ़ बेन को पढ़ायो 2000 न भी जाऊं तो 500 रुपया मोकलींदासे भरियों था न पेर 40,000 जी मोबाइल पुटन के वठी दा जाऊं न था गालायो। पंहिंजो पुट दा पढ़ायूं तो खर्च घणो आ पान पेर था भरे चऊं रोज घणो खर्चा अञा जे औरतुन वारो पेर हुजे भत बिरादर बाबा सगरो भी आए न पो त जदी दांत विकणो मायूं त चंडियूं तीली थी ॾेई चन ॾाज जो सामान वठण वञन नी त 7 साल कर्ज न लही। जेको पुट पढ़ाई उनके 2 पुट जाया अञा कर्ज हले तो दुकान जो पो जे करे जमायत आलम चवन त बाबा 50 त तू 500 कढी दे इरादो आहे मता तो झट को बोलाए बोली पानी ने रुमाल उछाईंदो माए पोई बुजुर्ग ईंदा तां दे आलमन जा फैसला ईंदा विंदा असा के कबूल चओ समूरा ए डंदे आंगुल मानन के त हेड़ी जमायत असा न ॾिठी जाने तो सद थे न त ईंदा वञन पिया जण ईद जे ॾींहुं था वञन नमाज़ ते खर्च पंहिंजो मानियूं पंहिंजूं चायूं पंहिंजूं फिंड पंहिंजा गरीबन जो इहो ही त अल्लाह से गरीबन में खूबी रखी आ न। इन जे करे त नबी सही 1400 साल अगे में चयो अल्लाहुम्मा आयनी मिस्कीना ए मुजा अल्लाह मां मोहम्मद के मिस्कीन करे जिया ओ गरीबो हुजूर फरमायो 500 साल मुजा गरीब उम्मती वडेरन को जन्नत में अगे वींदा। मस्जिदन में भी गरीब जलसन में भी गरीब रेलन में भी गरीब मदरसन में भी गरीबन जा बच्चा कुरान पढ़न पिया अन्न लब तवा जेड़ा दरवेश जन पिया शाबाश तव यारो इयो तवा जो कमाल कोने गरीबन के दुआ मिठे मोहम्मद जी थियला। औ हाने भी मा तवा दो एड़ी मानी खोराक रिज़्क मक्खन लसी ए खीर फर्स्ट क्लास तुजा खान एड़ो न था पियन जेके गरीब पियंदा हुंदा आए या ना आए ए मिस्कीन जेको खाइन पियंदा ना एड़ो हो के खाइदा देखे वडेरे के त थाल चावरन जो 1.5 पा मिठाई और किलो खीर जो पी देखारे। अब आहे वलियन जो जलसो आहे त मौलवी कोई भी न गुसंदो। हाँ हे साईं अब्दुल वहाब खुद हितों जी जन समझ त गादी नशींदा साईं वडन जो दुआऊं थियल आहिनि साईं अब्दुल समद जो हिते सब बुजुर्ग ईंदा छड़ो कुछ वाइज ॿुधंदो कुछ वरी दीदार कंदो। तैयार आयो ना आयो अरे अल्लाह पाक बरकत करे अदा अब्दुल वहाब साहब तवा जे गोठड़े में बचड़न में रिज़्क में माल में जो अज तवा पिंडाल हिन बाराड़ी में एड़ो सजायो आ जो छड़ो दिसियो वेठो दिस। हाँ साईं मुनीर अहमद डोमकी अची विया ॿिया बुजुर्ग अॻिमी स्टेज भरी पई आ इंशाअल्लाह शाम ताईं कुरान जे रहमत जो मींहुं वसंदो। गरीबो मिस्कीनो पंहिंजे गुरबत मिस्कीनियत ते मायूस न थियो। ॿी ॻाल्हि ॿुधो अॻिम त गरीबन ते कर्ज आहे कोन मौलाना मुनीर अहमद पर जे कंहिंखे 100 रुपयो हूंदो न
ऐं अची करे उहो माण्हू दर ते बीहेसि त 100 ॾे बाबा तोॾे 8 ॾींहं थी विया आहिनि त ग़रीब चवंदो पिनी बि ॾियां या मरी वञा अॼु मुंहिंजे दर ते आयो आहे कर्ज़ी। ऐं हे वॾा वॾा जेके ॾिसो था न ठिज इनखे या नकु कोन्हे या नकु लूसण जो अथनि। ये करोड़नि जा कर्ज़ी आहिनि ख़ुदा जी ज़ात शाहिद आहे। हर बैंक जा कर्ज़ी आहिनि ज़मीना बि रखियलु अथनि। हे जेके शराब था पीअनि न ऐं कुता गॾ पिजारनि में ऐं ज़िनाऊं पिया कनि परायूं नंग खयूं पिया घुमाइनि इहे कुल कर्ज़ी आहिनि। ऐं बीमार अहिड़ा अथव जो अंदरि आंडनि में बि टुंग अथनि जहिड़ा बि गरिया अथनि। हे ईअं था घुमनि वछड़ो खोखला ऐं तव्हां ग़रीब ॿ एकड़ लाबारो सुम्हण पे कबो आहे या निवड़ी कुर्सीअ ते? सच ॿुधायो इएं हिकिड़ो वॾेरो छड़ो बतीला त लोई ॾेखारे जो महीनू जेल में सूर न वञे त मां बदल आ। हे ग़रीब हो तव्हां कणका लाबारा थ्रेशर कायूं वरी जो राति जो अच त चांवर मिठाइयूं खीर पी वरी जो सुम्हनि था त 2 मिंटनि में घोघरो ॼणो रूसी ट्रैक्टर पियो हले। हाँ बिना गोरिन जे निंड बिना टिकिन जे निंड बिना रिलीअ जे निंड वेहाणू भी न देस पर कुड़मी त बने ते सुम्या पिया निंड एडी गणती कोन थन इन खीसे में को नकद पैसो न को इगवा जो कतरो साथ ॾींदव न आलमन जो समूरा। अल्लाह तां जो अचण वेहण बुधण कबूल फरमाए। उलमा जो वडो तादाद वक्त के सामू रखंदे कुर्सी छडण खपे त जी वरी बेन के भी नंबर ए वारो मिलंदो हले। अज वरी तां जे भाग में मौसम भी अल्लाह जे विच में थोड़ी गर्मी थी वई वरी मौसम खुशगवार थी वई आ। ये कुरान जे बरकतुन सा या भी दुआ करो त अल्लाह सा जे फसलन ए पोखन के पंजे पनाह में रखे। कई बेण मुद्दा ते मी हवा को अल्लाह से फसलन के गरीब बेचारन वडो कुछ डिठो आ इन फसलन ते दारो मदारा। ऐं मां बी गाल कयाव तव्हां कुड़मिन खां वधीक दुआऊं असां मुल्ला घुरंदा आहियूं तव्हां ॾे कणक जे लाइ छो तव्हां वटि ईंदी त असांखे बि लप ॾींदव न। मींहुं ईंदो आहे न त असांजी जान ॾकंदी आहे। अलाह से ख़ैर कजा न। इहे पाण सभु मिड़ई हिकु ई आहियूं तयारी अथव न। बता चो तो कल 2 मौलवी आया उन्हनि खे मस ॾिनो आहे साईं तूं वरी काॾों आहे जी जी करे लप भरे झोल हणंदो वञो ख़ुदा तुंहिंजे कणकनि में बरकत करे छॾींदो। अल्लाह से सभिनी ते राज़ी थिए। आ बाबा साईं स्टेज वारो कमु ॾेखारियो।